नाज़रीन, लकी गुलाम शाह जे तारीख़ी ॻोठ मोहम्मद हसन जतोई गुज़िरियल केतिरे ई अरसे खां बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहे, जंहिं सबब रहवासी सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन हवाले सां पेश आहे महबूब बलोच जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, असां वक्त मौजूद आहियूं तालके लकी गुलाम शाह जे ॻोठ मोहम्मद हसन जतोई में, जिते जा ॻोठाणा जेके आहिनि सहूलतूं न हुजण जे करे सरापा एहतिजाज आहिनि। अचो त हिननि खां पुछूं त हिननि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। साईं, असां इहो मसइलो आहे, असां न नालियूं आहिनि, न को गैस असांखे मिलियो आहे, न को स्कूल मिलियो आहे। असां वॾी नाजाइज़ी आहे, महिरबानी करे असांखे गैस मिलियो वञे, की नालियूं मिलियूं वञनि, घेटियूं असांखे मिलियूं वञनि। असांखे वॾी तकलीफ़ आहे। असांजा मुतालबा इहे आहिनि त असांखे काई बि सहूलियत नथी मिले। असां वियासीं गैस कंपनी वारनि ॾे, उन्हनि चयो त DC साहिब खे असां फंड ॾींदा आहियूं, उतां तव्हांजा 72 माण्हू जाॾे बि विरहाइनि था, तव्हां ॾे कंदा, तव्हांखे सहूलियत नथी मिले। असांजूं नालियूं बि वयूं आहिनि, गुम थी, का बि सहूलियत न आहे, न गैस जी न आहे, न नालियूं आहिनि, न घेटियूं आहिनि। मसइलो असांजो इहो आहे, असांजे 2000 खां वठी असांजे ॻोठाणनि ज़मीननि मां, असांजे ज़मीननि मां गैस निकितो वियो आहे, पर बुनियादी सहूलियतूं उन्हनि जेके वाइदा कया त बुनियादी सहूलियतूं तव्हांखे ॾींदासीं, उहे असांखे हिन महिल ताईं न मिलियूं वियूं आहिनि। असांजो मसइलो बुनियादी सहूलियतूं असांजी नालियूं आहिनि। उन्हनि चयो त तालीम जे लाइ स्कूल ठाराए ॾींदासीं, का शइ न थियो। DC साहिब खे फंड असांजो ॾियनि था पिया, DC साहिब असां ते त 1 रुपयो बि ख़र्च कोन थो करे पियो, ऐं असांखे ओॾां बि कुझु बि न, उनजे तरफ़ां बि कुझु न थियो। असां ओॾां बि दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, 72 माण्हू खाई था वञनि। हिन महिल ताणी असांजी का मालिकी न थी आहे। हेॾे ॻोठ में तव्हां ॾिसंदो, गंदगी कचरा फैलिया पिया आहिनि। अॼु ताणी काफ़ी अरसे खां वठी को बि कमु न थियो आहे। अंग्रेज़नि खां वठी वॾो ॻोठ आहे, पुराणो ॻोठ आहे, न का घिटी आहे, न का नाली आहे, न का अस्पताल आहे, न का कुझु आहे, न स्कूल आहे, कुझु ई न आहे। असां तमामु तकलीफ़ में आहियूं। कैमरामैन रियाज़ उन्हनि सां गॾु महबूब बलोच, मेहरा TV न्यूज़, लकी गुलाम शाह।